असांजे सिंध में अक्सर नौजवान मुलिद पिया थियनि। अगे त नूर बशर जे मसले में मुंझल हुयासीं त नबी नूर आ या बशर आ। अगे त हाज़िर नाज़िर जे मसले में मुंझा पिया हूंदासीं त नबी हाज़िर नाज़िर आहे या न आहे। हाणे त असांजा नौजवान मुसलमान चवंदा अल्लाह ई कोन्हे को। असांजे यूनिवर्सिटी में कॉलेजन में 50% असांजा नौजवान मुलिद थी विया। चवंदा छॾियो मुल्लनि जी शरीयत के, छाजी शरीयत? सौ सिधो चवंदा त मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत फरसूद ऐं बेकार थी चुकी आहे। नबी जे शरीयत जी असांखे ज़रूरत आहे। नमाज जा इनकारी पैदा थिया। सूफी जेके बि कलंदर साईं जी गादी ते जेके वेठा आहिनि, भिटाई साहब जी गादी ते जेके वेठा आहिनि, सचल साईं जी गादी ते जेके वेठा आहिनि, नूरानी नूर जी गादी ते जेके वेठा आहिनि, पाकिस्तान जूं जेके बि दरगाहूं, जेके बि गादी नशीन आहिनि जान चंदन वारा, ये सभु सूफी ये नमाज जा इनकार। छाजी नमाज? इश्क सानू काफर कीता, मुसलमानी दरकार नहीं। चवंदा असांखे इश्क काफर करे छॾियो आहे। असांखे मस्जिद ऐं नमाज जी त ज़रूरत कान्हे, पर असां आशिकनि खे कलमे जी बि ज़रूरत न आहे। तन सफ़ा मन सफ़ा कोला। चवंदा असांजी नियत साफ़ आहे। नमाज ते कोन अथव, सभु कुझु नियत ते अथव। सौ सिधो चवंदा छॾियो मुल्लनि जी शरीयत खे। मां तव्हां खां पुछां थो, कुतो हराम आहे, ॿकर हलाल आहे, इहो कंहिं तव्हांखे ॿुधायो? या त मदरसनि मां असांखे तालीम मिली आहे, या त मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम है, या त शरीयत आहे। अगर ज़ालिम जे करे तूं शरीयत खे नथो मञी त मूंखे मुल्लनि जी शरीयत न खपे। पोइ बग्गो कुतो कुही करे देग में विझ, बग्गो ॿकर कुही करे देग में विझ, तुंहिंजे लाइ ॿई जाइज़ आहे। मां तव्हां खां पुछां थो, जापान वारा कुता खाईंदा या कोन था खाइनि? चाइना वारा गॾ बिला खाईंदा या कोन था खाइनि? अमेरिका बर्तानिया वारा सूअर खाईंदा या कोन था खाइनि? ऐं जेके बि असांजा जेके नौजवान जेके चवंदा असांखे मुल्लनि जी शरीयत न खपे, इहे ॿाहिरि मुल्कनि में कुता शौक़ सां खाइनि। तव्हांजो आयाज़ पली जो जेको पाण खे पढ़ियल लिखियल थो चए थो तव्हांखे मको मदीनो मुबारक, असांखे कैनेडा ऐं जापान मुबारक। तव्हां वञो मके मदीने, असां न वेंदासीं। हिकिड़ो बि को सूफ़ी ॿुधायो जेको मके मदीने वियो हुजे हज ते? न वेंदा हज ते, मस्जिद में न ईंदा, मंदरनि में ज़ालुनि समेत वेंदा, मस्जिद में न ईंदा। इहो फितनो हले पियो असांजे सिंध में। कासमाबाद में को असांजो दोस्त साथी 4 महीना अंदरून लॻल, 7 महीना बैरून तबलीग जमात में लॻल, रोई करे चईंसि मुंहिंजो पुटु मुलिद थी वियो आहे। चए थो तव्हां मौलनि खां मुसलमाननि खां ईसाई भला। इहो फितनो हले पियो हिन वक़्तु। चवंदा ला तक़रबु सलात व अंतुम सुकारा। नशे जी हालत में नमाज जे वेझो न वञो। क़ुरान में ईअं आहे त नशे जी हालत में नमाज जे वेझो, माना भंग चरस शराब पियो त दिमाग़ आउट थींदो आहे। नमाज में क़ुरान पढ़बो आहे, ज़िक्र कबो आहे, दुरूद पढ़बो आहे। नशो हूंदो त तव्हां क़ुरान ग़लति पढ़ंदो। पोइ मौलाना मेखो साहब फरमाईंदो, हिकिड़े मवालीअ भंग पीती सबील, घणी भंग पीओ, बेहोश थी घिटीअ में किरी पियो। रात जे वक़्त में हिकिड़ी कुती, उहा बि पासीरी थी अचे सर्दीअ में, मवाली जे भरिसां सुम्ही पई त उन कुतीअ जे कननि में हथ विझी करे चई, फलाणे जी मां ई लीलम केॾे खे पनगा जो तोखे वठी ॾिना। नशे जी हालत में, नशाइनि जो हाल इहो। हाणे ही वरी चवंदा सूफ़ी नशो माना इश्क जो नशो। इश्क भी कपिड़ा लाहे बसि वेही रहो, तव्हांखे इश्क आहे न।
बेटाई साहब सोचे महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर उन जी अब्दुल लतीफ चए पुश्ती पैगंबर से ही मुर्कन मर जंजो इश्क अलासी। वो सूफी कौन हो? महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर उन जी अब्दुल लतीफ चए पुश्ती पैगंबर। बेटाई साहब सचे तो रब जे दर ते किरी पाओ मस्जिद में रब जे दर ते किरी पाओ। तव्हां चओ था असांजे पुठीअ ते सैयद जो हथ आ, के था चवनि असांजे पुठीअ ते मुर्शिद जो हथ आ, के था चवनि असांजे पुठीअ ते ज़रदारी जो हथ आ। पर बेटाई साहब सोचे उन जी अब्दुल लतीफ चए पुश्ती पैगंबर वो जेके रब जे दर ते मस्जिद में किरी पिया उन जे पुठीअ ते मोहम्मद मुस्तफ़ा जो हथ आ। से ही मुर्कन मर जंजो इश्क अल्लाह सी। जे भाई जोगी थिया त कहो कल में संदीकार। सब कलमों तो पढ़ो जोर सां।